दहरकीअ जी पीरसन औरत पुलिस पारां खंभियल नौजवान पुट जी आज़ादीअ जो मुतालबो कयो आहे। ॻोठ गुलाबशहर जी रहवासी पीरसन औरत जतल शर चयो त खेजू थाणे जो एसएचओ रबनवाज राजपर, एलकार हबीब सेठार, रोशन शाह ऐं ॿियनि घर ते चढ़ाई करे पुट शबीर अहमद शर खे ज़बरदस्ती खंभे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त पुलिस संदसि पुट शबीर अहमद ते चर्स रखण जो केस दाख़िल करे गिरफ़्तारी ज़ाहिर कई, जॾहिं त हू को नशो नाहे कंदो। मुंहिंजो मसइलो आहे शादी में मुंहिंजो पुटु खजी वियो आहे, उन में तंहिं में असां मां उन जी मासां इंसाफ़ थियो वञे। पुलिस वारा कहिड़ी पुलिस हुई? पुलिस एचएसओ रबनवाज, सिपाही रोशन शाह, हबीब सेठार, इहे 4 ॾींहं तंहिं में मां भॼी ज़ैफ़ा माण्हू थकी पियमि, मूंखे ॾसियईं। चौथे ॾींहं खां मुंहिंजे पुट ते चर्स लाइ चलियान करे छॾियो। हाणे मां उन जे हिन में मासां इंसाफ़ थियो। पीरसन औरत एसएसपी घोटकी खां अपील कई त पुट शबीर अहमद खे बाज़ियाब करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।